औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। जीअं त मुंहिंजा सिंध वासियो, मुंहिंजा सिंध जा गुलड़ा ऐं ॿूटड़ो, जीअं त अर्ज़ु आहे त दुनिया में, पूरी दुनिया में कोरोना वायरस फैलिजी वई आहे। उन जे बचाव, उन खां बचणु असांखे के एहतियात करणा पवंदा। जीअं त लेस ज़ुकाम तव्हांखे थिए थो त बराए महिरबानी हथु इस्तेमालु न कयो। जे तव्हांजे टिशू आहे त उहो इस्तेमालु कयो, या कपिड़े जो रुमाल आहे उहो इस्तेमालु कयो, या नक ते मुंहं ते मास्क चाढ़ण जी कोशिशि कयो। ऐं महिरबानी करे तव्हां पंहिंजे ॿारनि बचनि ते, वॾनि ते, ख़ासि करे बुज़ुर्ग असांजा जेके आहिनि उन्हनि ते बि तवजो कयो त उन्हनि खे बीमारी थींदी त असां वटि पहुचंदी, या असांखे पहुचंदी त असांजे ॿारनि वटि पहुची वेंदी। महिरबानी करे एहतियात करे ऐं जेको पंहिंजे ॿारनि खे बचायो, पंहिंजे वॾनि खे बचायो, पंहिंजे बुज़ुर्गनि खे बचायो, ऐं पंहिंजे मुस्लमान क़ौम खे बचायो। ऐं असीं तव्हांखे इहा गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी सिंध गवर्नमेंट सां सहकार कयो ऐं उन सां हमदर्दी कयो। ऐं जीअं सिंध हुकूमत ऐलान कयो आहे उन सां जेको आहे तव्हां साथ ॾियो। महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।